आती है वहां वो इंसानियत क्यों भूल जाते हैं। फिर कहते हैं पठान निकरी वने धार्यो आ, मुहाजिर निकरी वने धार्यो आ, बंगाली निकरी वने धार्यो आ, बर्मी निकरी वने धार्यो आ, धार्या ना मंजूर, धार्या ना मंजूर, धार्या ना मंजूर। वो मुहाजिर इंसान ना है छा, वो पठान इंसान ना है छा, वो बंगाली है बर्मी इंसान ना है छा। वो सॼो ॾींहुं टांटा था कयो त मज़हब खां इंसान वॾो, सिंध थी अचे त पोइ पहिरियों सिंध पोइ इंसान। त ॿुधो, जेकॾहिं तव्हां जे लाइ सिंध रेड लाइन आहे त मुंहिंजे लाइ मोहम्मद अरबीअ जी ज़ात रेड लाइन आहे। तव्हां खां सिंध जे लाइ इंसानियत विसरे थी त मां लखे सिंध मोहम्मद अरबीअ जे कदमनि जे धूल तां क़ुर्बान करे छॾींदुसि।